दोस्तों हक़ मौजूद। दोस्तों सिंध यूनाइटेड पार्टी जी 17वीं सालगिरह सिंध जे नंढनि वॾनि शहरनि समेत बैरून ममालिक में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। सिंध यूनाइटेड पार्टी नसीराबाद तरफ़ां सैयद मोहम्मद शाह बुखारीअ जी अॻुवाणीअ हेठि अलमदीना मॉडल स्कूल नसीराबाद में केक कटे तक़रीब कई वई। हिन तक़रीब में सिंध यूनाइटेड पार्टी ज़िले कंबर जे सीनियर नायब सदर मोहम्मद शाह बुखारीअ समेत नायब सदर अली गुल कांदड़ो, सयाफ़ जे मरकज़ी नायब सदर वक़ार रज़ा चोलियाणी, सिंध यूनाइटेड पार्टी तालके नसीराबाद जे सदर यासीन फुलपोटरो, सिटी नसीराबाद जे सदर मंसूर काठियो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु खां 17 साल अॻु सिंध यूनाइटेड पार्टी जो बुनियाद मोहतरम सैयद जलाल महमूद शाह ॼामशोरे ते 9 डिसंबर 2006 ते रखियो। हुननि ॻाल्हाईंदे वधीक चयो त सिंध जे अंदरि क़ौमी जमहूरी सियासत जो मोर्चो सिंध यूनाइटेड पार्टी संभाले रही आहे। उन्हनि खे इहो ई पुख़्तो यकीन आहे त ईंदड़ रोशन सिज सिंध यूनाइटेड पार्टी उभारींदी ऐं उन जा किरणा, उन जूं ख़ुशियूं, उन जो फल सिंध जो मज़लूम ऐं महकूम अवाम माणींदो। अॻुवाणनि इन तक़रीब में शरीक सभिनी कारकुननि जा थोरा मञींदे केक हिक ॿिए खे खाराईंदे ख़ुशियूं मल्हायूं ऐं इहो अज़म वरजायो त हू सिंध जी ख़ुशहालीअ लाइ हर वक़्तु कोशिशान अमल रहंदा।